अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? मुंहिंजे मां सभु ठीकु हूंदा दोस्तों। जो कि इन वीडियोज़ में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध जे नाले वारे फ़नकार मुमताज़ मौलाई ऐं निगत नाज़ जी ज़िंदगीअ बाबति। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त काफ़ी सारा माण्हू इहो चवंदा हुया त निगत नाज़ जे कामयाबी जे पोयां मुमताज़ मौलाई जो हथु आहे। सो इन इहा ॻाल्हि बाबति आउं तव्हांखे अॼु की इन वीडियोज़ में सॼो कुझु ॿुधाइण वारो आहियां। पर वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां मां तव्हांखे हिकु नंढिड़ो रिक्वेस्ट कंदुसि। जेकॾहिं तव्हां अञा ताईं बि असांजी इन वीडियो खे लाइक न कयो त महिरबानी करे असांजी इन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करण न विसारींदा। असांजे इन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा त दोस्तों जीअं अहिड़ा ई वीडियो तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा रहनि। त दोस्तों अचो त हलूं था पंहिंजे नई टॉपिक जे तरफ़। दोस्तों जीअं त कुझु ॾींहं पहिरियां निगत नाज़ लाफ्टर हाउस में शो करण वई हुई ऐं उते निगत नाज़ खां सोराब ज़ुमरे सवाल कयो त छा तव्हांजी कामयाबी जे पोयां मुमताज़ मौलाई जो हथु आहे। निगत नाज़ इहो सवाल ॿुधी उन प्रोग्राम मां लेफ्ट वठी वई, यानी हली वई कावड़जी। ऐं जीअं त इन इहे सवाल ते निगत नाज़ खे तमामु घणी तवाई अची वई, यानी गुस्सो अची वियो, कावड़ अची वई। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुमताज़ मौलाई कुझु साल अॻु निगत नाज़ खे पंहिंजी शाइरी ॾींदो हुयो ऐं निगत नाज़ मुमताज़ मौलाई जी शाइरी ॻाईंदी हुई। ऐं जीअं त हू स्टूडियो में गॾिजी वेंदा हुया सॉन्ग्स वग़ैरह रिकॉर्डिंग करण ऐं उते ई पाण में ॻाल्हि ॿोल कंदा हुया। जीअं त उहा कुझु साल अॻु पुराणी वीडियो बि हिन जी घणेई वायरल थी वई हुई। ऐं इन खां अलावा निगत नाज़ ऐं मुमताज़ मौलाई ते अॼु जोकी ताईं काफ़ी तनक़ीद हले पई त निगत नाज़ मुमताज़ मौलाई सां खरियल आहे ऐं अवाम इहो ई पई सम्झे त मुमताज़ मौलाई एतिरा ॾुख ऐं दर्द भरिया गीत छो ॻाईंदो आहे। इहे ई सवाल मुमताज़ मौलाई खां काफ़ी शोज़ वग़ैरह में कया वेंदा आहिनि त तव्हां एतिरा ॾुख ऐं दर्द भरिया सॉन्ग्स छो ॻाईंदा आहियो। सो मुमताज़ मौलाई जो इहो ई जवाबु हूंदो आहे त मूंखे नंढपिण खां वठी इश्क जी चोट लॻल आहे। ऐं व्यूअर्स, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुमताज़ मौलाई कुझु साल पहिरियां पंहिंजी शाइरी निगत नाज़ खे ॾींदो हुयो ऐं यकीनन तव्हां त ॾिठो हूंदो निगत नाज़ मुमताज़ मौलाई जी शाइरी पंहिंजे वातां गुनगुनाईंदी हुई, यानी ॻाईंदी हुई। ऐं यकीनन उहे ई गाना तव्हां ज़रूरु ॿुधा हूंदा निगत नाज़ जे वातां मुमताज़ मौलाई जी शाइरीअ जा। सो इतां ई अवाम वरी शक करणु लॻी त निगत नाज़ मुमताज़ मौलाई सां खरियल आहे। काफ़ी साल अॻु पहिरियों जेको निगत नाज़ मुमताज़ मौलाई जो गानो ॻायो हुयो जंहिंमें ॿोल ही हुया, लख लॻा त बि लाहींदमि इन ई सुहिणे मुमताज़ मौलाई खे मनाईंदमि। इहो जेको सॉन्ग हुयो निगत नाज़ जो काफ़ी वायरल थी वियो ऐं इन ई ते अवाम घणी तनक़ीद करणु लॻी। इहो जेको सॉन्ग रिलीज़ थियो हुयो नाज़ प्रोडक्शन, जेका काफ़ी साल अॻु पहिरियां प्रोडक्शन हुई ऐं इन ई प्रोडक्शन जो काफ़ी नालो बुलंद हुयो।